الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الأمين وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته ومن تبعهم بإحسان إلى يوم الدين. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم إنا نعوذ بك من علم لا ينفع ومن قلب لا تخشع ومن نفس لا تشبع ومن عين لا تدمع ومن دعاء لا يسمع ومن عمل لا يرفع ومن دعوات لا يستجاب لها يا رب العالمين. तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तकबीरात अल्लाह रब्बुल इज्जत जेलाए जो कुल कायनात, जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम ला तादाद सलातों रहमतों खुसूसन इमाम कायनात
खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ात अक़दस थे अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबियना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बरादरान इस्लाम, कुरान करीम मां सूरत अहज़ाब जूं ब आयतूं मूं तिलावत कयूं आहिनि। हिननि आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बानिन खे ईमान वारनि खे पंहिंजे ज़िक्र जी तलकीन फरमाई आहे, हुकुम फरमायो आहे। असां ईमान वारा आहियूं, मुसलमान आहियूं। जेतिरे क़दर अल्लाह ताला जो ज़िक्र करणु खपे, अल्लाह ताला खे यादि करणु खपे, ओतिरो असां अल्लाह जो ज़िक्र न पिया कयूं, न अल्लाह खे यादि था कयूं। मुर्दा दिलिन वांगर एक मुर्दा मयत इंसान वांगर दुनिया में गुजारियूं पिया। ये असां सारा जेके वेठा आहियूं, मौजूद आहियूं, मूंखे तव्हां ॿुधाईंदो त हिन में ज़िंदा केर आहिनि, मुर्दा केर आहिनि। आऊं सम्झां थो त ज़िंदा चंद हूंदा, बाक़ी मुर्दा आहिनि। हलंदड़ फिरंदड़ मयत, घुमंदड़ कम कंदड़ मयत। ही आऊं न पयो चवां, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे। हदीस मुत्तफ़क़ुन अलैहि बुखारी मुस्लिम में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मसलुल्लज़ी यज़कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़कुरु मसलुल हय्य वल मय्यत। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हिकिड़ो शख़्स अल्लाह ताला खे यादि करण वारो आहे, अल्लाह जो ज़िक्र करण वारो आहे, ऐं ॿियो जेको अल्लाह खे यादि न करण वारो आहे, अल्लाह जो ज़िक्र न करण वारो आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था उन्हनि जो मिसाल ज़िंदा ऐं मयत जो आहे। जिंदा इंसान हलण वारो, घुमण वारो, फिरण वारो आहिनि त ॿई जिंदा असांखे नज़र अचनि पिया। घुमण वारा आहिनि, फिरण वारा आहिनि, कमकार करण वारा आहिनि, ॾिसण वारा आहिनि, लेकिन जिंदा उहे आहिनि जेके हर टाइम ते अल्लाह ताला जो ज़िक्र करण वारा, अल्लाह ताला जो ज़िक्र करे तस्बीह बयान करण वारा, अल्लाह जो हम्द बयान करण वारा, अल्लाह ताला खे यादि करण वारा। लेकिन उन्हनि जे मुक़ाबले में मुर्दा भी हलन पया, उहे मुर्दा जिन जूं दिलों भी मुर्दा, अखियों भी मुर्दा, दिमाग भी मुर्दा, जिस्म भी मुर्दा, हथ त चुरन पया मुअल आहिनि, पेर त हलन पया पर मुअल आहिनि, ज़ुबान त ॻाल्हाए भी पर मुअल आहे, कन त समात कनि पया पर मुअल आहिनि, अखियूं त ॾिसनि पयूं पर मुअल अखियुनि जूं मयत जूं अखियूं आहिनि। छो त इन्हनि जे दिलनि में अल्लाह जो ज़िक्र न आहे, अल्लाह जी यादि न आहे। अल्लाह जे रसूल फरमायो न जो मिसाल मयत इंसान जो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, जेको मूंखे यादि थो करे, मुंहिंजो ज़िक्र थो करे, केतिरो मुंहिंजे क़रीब आहे, केतिरी मूं अल्लाह जी मोहब्बत आहे उन सां। हदीस बुखारी मुस्लिम में मुत्तफ़क़ुन अलैहि रिवायत आहे।
सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो अना इंद ज़न्नि अब्दी बी व अना माहू इज़ा ज़करनी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आऊं त मुझे बाने जे गुमान जे मुताबिक आया। केर थो चवे? अल्लाह रब्बुल आलमीन। आऊं त मुझे बाने या बानीअ जे गुमान जे मुताबिक आया। अगर गुमान में मुखे याद तो करे, इरादे में, ज़हन में, दिमाग में, दिल में मु अल्लाह के याद तो करे व अना माहू आऊं उन सां गॾायां, आऊं उन सां गॾायां। जॾहिं तन्हाई में मुखे याद तो करे त आऊं बि अकेला में उनखे याद तो कयां। जॾहिं कंहिं मजलिस में वेही करे, माण्हुनि जी जमायत में वेही करे, कचहरी में वेही करे, मस्जिद में वेही करे, ज़िक्र अस्कार जी उन मजलिस में वेही करे जिथे कुरान व सुन्नत जो बयान थी रहियो आहे, अल्लाह जो फरमान, अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधायो पियो वञे, उन मजलिस में वेही मूं अल्लाह खे यादि पियो करे, मुंहिंजी हमद थो करे, मुंहिंजी तस्बीह बयान पियो करे। अल्लाह ताला फरमाए थो त पोइ आऊं बि उनखे मुक़र्रब मलाइकनि जी जमायत में थो यादि कयां, फरिश्तनि जी जमायत में थो आऊं उनखे यादि कयां। जॾहिं ही आम गुनहगार पाण में वेही मूं अल्लाह खे यादि था कनि, ऐं अल्लाह करीम तमाम बरगुज़ीदा फरिश्तनि जी जमायत में उनखे यादि कंदो आहियां। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन के उहे शख्स प्यारा आहिनि जेके अल्लाह खे यादि कंदा रहनि था। 24 कलाकनि में असां पंहिंजे रब खे केतिरो यादि कयो आहे। निमाज़ अल्लाह जो ज़िक्र आहे, असां केतिरो ज़िक्र कयो आहे, केतिरियूं निमाज़ूं पढ़ियूंसीं। ज़िक्र जा तमाम घणा फज़ाइल बि आहिनि त क़िस्म बि आहिनि। सिर्फ़ ज़ुबान सां चवण वारो ज़िक्र न, इहो बि त ज़िक्र आहे। अल्लाह जो ज़िक्र ज़ुबान सां करणु, लेकिन निमाज़ बि ज़िक्र आहे। कुरान खे बि अल्लाह ताला ज़िक्र सॼो आहे, निमाज़ खे बि अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र सॼो आहे। हर दीन जे कम खे अल्लाह जो ज़िक्र चयो वियो आहे। जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र न आहे उहो दीन ई न आहे। जंहिं मजलिस में अल्लाह जो ज़िक्र न आहे उहा बेकार मजलिस आहे। जंहिंजे दिल में अल्लाह जो ज़िक्र न आहे बदबख्त बदनसीब दिल आहे, मुर्दा दिल आहे। अल्लाह के याद करण सहाबा किराम के थोरो बि अल्लाह ताला जे ज़िक्र खां गफ़लत थी वेंदी। गफ़लत जो मतलब दुनिया जो बि कमकार आहे न, त हू पंहिंजे पाण खे छा सम्झंदा हुआ। असांजे लाइ हिन में वॾो सबक़ आहे। 24 कलाक अल्लाह जी नाफ़रमानी में पिया गुज़ारियूं। ॾींहुं हुजे राति हुजे पर परवाह न आहे त मूं अल्लाह खे केतिरो यादि कयो, का ख़बर न आहे। केतिरो मूं अल्लाह जो ज़िक्र कयो। सहाबी हज़रत हंज़ला बिन रुबैया रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन जो मशहूर मिसाल हदीस सही मुस्लिम में आहे। सैयदना हंज़ला बिन रुबैया रज़ियल्लाहु ताला अन्हु रस्ते में वञनि पिया। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मिली वियो। हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो, मूंखे अबू बकर चयो, कैफ़ अंत या हंज़ला, ऐं हंज़ला ॾे ख़बर कहिड़ा हाल अथई, केॾांहुं पियो वञी, छा पियो करी। कुलतु नाफ़क़ हंज़ला, मूं चयो अबू बकर मूंखां न पुछ, हंज़ला मुनाफ़िक़ थी वियो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु चवण लॻो, क़ाल सुब्हानल्लाहि मा तक़ूल, ऐं हंज़ला सुभान अल्लाह छा पियो चवी। मुनाफ़िक़ त तमाम गलीज़ इंसान आहिनि, तूं त अल्लाह जे नबी जो सहाबी मोमिन सहाबी आई, तूं त मुनाफ़िक़ न आई, ही तूं छा चई रहियो आई। चवे थो हज़रत हंज़ला चवे थो, अबू बकर तोखे ॿुधायां
आया जेॾीमहिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे मजलिस में असां वेठा हूंदा आहियूं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नसीहतूं कंदा आहिनि अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हूंदा आहियूं गोया कि असां पंहिंजे अखियुनि सां जन्नत बि ॾिसी रहिया आहियूं जहन्नम बि ॾिसी रहिया आहियूं हिसाब किताब थी रहियो आहे इहो मंज़र क़यामत जा वारो असांजे अखियुनि जे अॻियां हूंदो आहे पर जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां असां वञूं था केॾा कंहिं कमकार सां घर ॿार में मसरूफ़ थियो वञूं औलाद में मसरूफ़ थियो वञूं गुज़रई कमाइण में मसरूफ़ थियो वञूं उन ई वक़्तु असांखे न जन्नत यादि न जहन्नम यादि न उहो मंज़र यादि आहे इन करे आऊं चवां थो असां मुनाफ़िक़ आऊं थी वियो आहियां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चवण लॻो यार हंज़ला इहो त हाल मुंहिंजो बि आहे हाणे ॿई त हालूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि ऐं चऊं था अल्लाह जा रसूल असां ॿई मुनाफ़िक़ थी विया आहियूं ॿई सहाबी आया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके चवण लगा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वाक़ियो ॿुधायो हंज़ला जो अल्लाह जा रसूल मुंहिंजी बि इहा कैफ़ियत आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जवाब ॾिनो फरमायाऊं वल्लज़ी नफ़्सी बियदिही लौ तदूमूना अला मा तकूनूना इंदी व फी ज़िक्रि लसाफ़हतकुमुल मलाइकतु अला फुरूशिकुम व मन तुरक़िकुम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे जेकॾहिं तव्हां हर हालत में इन हालत में हुजो जीअं मूं वटि वेहंदा आहियो ज़िक्र अज़कार में हूंदा आहियो मस्जिदुनि में हूंदा आहियो तिलावत में हूंदा आहियो जन्नत जहन्नम ॾिसी रहिया आहियो अल्लाह जे रसूल फरमायो अगर हर टाइम ते तव्हांजो इहो हाल हुजे ऐं कसम खणी चवां थो त मलाइका तव्हांजे बिस्तरनि ते तव्हांखे हथ ॾेई वञनि रस्तनि में तव्हांखे मलाइका मुसाफ़ो कनि मलाइका हथ ॾियनि पर हंज़ला ईअं कॾहिं कोन थींदो इएं थियणो न आहे ही फितरी अमल आहे तूं मुनाफ़िक़ न थियो वई खतरो न कर यानी एतिरे क़दर सहाबा किराम जिन खे अल्लाह ताला जन्नत जी बिशारत ॾिनी आहे पर जेकॾहिं थोरी बि गफ़लत थी वञे कमकार में हलिया वञनि घर में मसरूफ़ थियनि त एॾो अल्लाह जो ख़ौफ़ त हिन ज़िक्र अज़कार खां असां परे थी विया आहियूं किथे मुनाफ़िक़ न थी वञूं असांजो 24 कलाक धंधो मुनाफ़िकी जो आहे पर परवाह कान्हे का को फिक्र कोन्हे त आऊं मुनाफ़िक़ आहियां मुझी दिल मुर्दा है अल्लाह जे ज़िक्र खां परे आहियां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको अल्लाह ताला खे याद करण वारो आहे अल्लाह जो ज़िक्र करण वारो आहे अल्लाह जे तरफ़ां उन जे लाइ 4 इनामात उन जे मथां नाज़िल थींदा आहिनि अल्लाह ताला कबूल फरमाए ही मजलिस ही प्रोग्राम कुरान व सुन्नत जो ही प्रोग्राम आहे ही तबलीगी सीरतुन नबी कॉन्फ्रेंस आहे ही तरबियत जे हवाले सां तबलीग जे हवाले सां ही अल्लाह जो हिकु ज़िक्र थी रहियो आहे हिननि जे मथां इंशाअल्लाह अल्लाह ताला में उमेद आहे 4 इनामात अल्लाह ताला नाज़िल फरमाईंदो हदीस सही मुस्लिम में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ला यक़ूद कौमी यज़कुरून अल्लाह जेका कौम अल्लाह ताला के याद करण जे लाइ अल्लाह जो ज़िक्र करण जे लाइ वेहनि था अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जो बयान अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधनि था अल्लाह ताला के याद कनि था पाण फरमाइनि था पहिरियों नंबर इल्ला हफ़तहुमुल मलाइका उन पूरे मजलिस के उन प्रोग्राम के फरिश्ता घेराव कनि था फरिश्ता चौधारी बीहनि था फ़ग़शियतहुमुर रहमा ॿियो नंबर फरमायूं त पोइ उन्हनि जे मथां अल्लाह ताला जी रहमत पखेड़ी वञे थी
अल्लाह ताला जी रहमत उन्हनि जे मथां विछाई वञे पई ते नबर व नज़लत अलैहिमुल मलाइका अल्लाह जा फरिश्ता चंदा अलैहिमुस सकीन उहे मलाइका अची करे उन्हनि जे मथां सुकूनियत अल्लाह जे तरफ़ां हिकु सकीनत आहे उहा नाज़िल कनि था व ज़करहुमुल्लाहु फी मन इंदहु ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि तमाम जेके हाज़िर आहिनि अल्लाह खे यादि करण वारा अल्लाह जो ज़िक्र ॿुधण वारा अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे मुक़र्रब मलाइकनि जी जमायत में उन्हनि खे यादि थो करे ही उहा मजलिस ही उहे माण्हू खुश नसीब है जेके हिकु दफ़ो वेठा अधु कलाक ॿ कलाक वेठा अल्लाह रब्बुल आलमीन चार इनामात उन्हनि जे मथां नाज़िल फरमाया अल्लाह रब्बुल आलमीन असांखे उन ज़ाकिरीन जी जमायत में शामिल करे जेके अल मुफर्रिदून हुआ अल मुफर्रिदून केर हुआ हदीस सही मुस्लिम में सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सफर है मक्के पाक जो मक्कतुल मुकर्रमा जो सफर है नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वजन पया रस्ते में जुमदान जबल पहाड़ ॾिठो जेॾी महिल उन पहाड़ ते नज़र पई त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा खे फरमायो सय्यरू सीरू हाज़ा जुमदान सबकल मुफर्रिदून अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जल्दी हलंदा रहो जल्दी वधंदा वञो ही जुमदान आहे पहाड़ नालो वठी अल्लाह जे रसूल फरमायो ही जुमदान जबल आहे पर अगराई करे विया मुफर्रिदून सहाबा चवनि था अल्लाह जा रसूल मुफर्रिदून केर पाण फरमायूं त उहे मुफर्रिदून ज़ाकिरून अल्लाह कसीरन व ज़ाकिरात जेके अॻिते वधी विया आहिनि तन्हा पे विया ॿ टे ॼणा गॾु पे विया के त टोलनि जी सूरत में पिया वञनि पर को अकेलो इन नियत में पियो वञे त अल्लाह ताला जो ज़िक्र कंदो वञा अल्लाह जी तस्बीह बयान कंदो वञा अल्लाह जी हमद बयान कंदो वञा अल्लाह ताला जी तारीफ़ कंदो वञा अल्लाह जे रसूल फरमायो ज़ाकिरून अल्लाह कसीरन व ज़ाकिरात जेके तन्हाई में इहो सोचीनि था त मतां ॿ टे गॾु हूंदासीं दुनिया जूं ॻाल्हियूं नथी वञनि पर अकेलो हूंदुसि त सिर्फ़ु अल्लाह खे यादि कंदो हूंदुसि पर फरमायो अगराई करे विया तव्हां खां इहे केर आहिनि या रसूल अल्लाह फरमायूं जिन जे लाइ अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे ज़ाकिरून अल्लाह कसीरन व ज़ाकिरात सूरत अहज़ाब में फरमाई इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात वस सादिकीन वस सादिकात वस साबिरीन वस साबिरात वल खाशिईन वल खाशियात वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस साइमीन वस साइमात वल हाफिज़ीन फुरूजहुम वल हाफिज़ात वल ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वल ज़ाकिरात अअद्द अल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा वल ज़ाकिरीन अल्लाह कसीरन अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो बेशक मुसलमान मर्दई मुसलमान औरतूं मोमिन मर्दई मोमिनियाणियूं औरतूं अल्लाह ताला जो खौफ रखण वारा मर्दई औरतूं अल्लाह खां डिॼण वारा मर्दई औरतूं अल्लाह जे रस्ते में खर्च करण वारा मर्दई औरतूं रोज़ा रखण वारा मर्दई औरतूं ओघरनि जी हिफ़ाज़त करण वारा मर्द ऐं ओघरनि जी हिफ़ाज़त करण वारियूं औरतूं ऐं तमामु अल्लाह ताला जो ज़िक्र करण वारा मर्द ऐं ज़िक्र करण वारियूं औरतूं अल्लाह ताला उन्हनि जे लाइ मग़फ़िरत तयारु कई आहे उन्हनि जे लाइ जन्नत आहे अल्लाह ताला जो वाइदो मग़फ़िरत जो आहे त अल्लाह जे रसूल फरमायो सबक़ल मुफ़र्रिदून इहे ई माण्हू जेके तन्हाई में वञी करे अल्लाह ताला खे यादि करण जे इरादे सां निकिता आहिनि त पंहिंजे रब खे यादि कंदा वेंदासीं किथे अल्लाह जी तस्बीह बयान कंदासीं किथे अल्लाह जी तकबीर बयान कंदासीं किथे
अल्लाह ताला जे लाइ तहमीद बयान कंदासीं, किथे अल्लाह रब्बुल आलमीन जी तालील बयान कंदासीं। ये तवज़ाकिरून अल्लाह कसीरन वज़ाकिरात। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो ये अल्लाह ताला के याद कर, अल्लाह जो जिक्र कर अहिड़ो अमल अथव कायनात जे अंदर अहिड़ो अमल को मुक़ाबलो न करे सघंदो। हदीस मुस्नद अहमद में, सुनन इब्न माजा में, सुनन तिरमिज़ी में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो अला उनब्बिउकुम बिखैरि अमालिकुम अज़का इंद मलीकिकुम व अरफ़इहा फी दरजातिकुम व खैरुल लकुम मिन फाकिज़ ज़हबि वल बरक़ि व खैरुल लकुम मिन अन तल्क़ौ अदुव्वकुम फतज़रिबू अनाक़हुम व यज़रिबू अनाक़कुम। क़ालू बला या रसूल अल्लाह, क़ाल ज़िक्रुल्लाह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो छा न आऊं तव्हांखे ॿुधायां, आऊं तव्हांखे छा न ख़बर ॾियां उन्हनि आमालनि जी जेके तव्हांजे मालिकुल मुल्क अल्लाह रब्बुल आलमीन वटि तमाम एक बेहतरीन अमल आहिनि ऐं उहे अमल पाकीज़ जे लिहाज़ सां अल्लाह रब्बुल आलमीन वटि पाकीज़गी जे लिहाज़ सां तमाम बेहतरीन उहे अमल तव्हांजे दर्जात खे वधीक बुलंद करण वारा अमल। तव्हां अल्लाह जे रस्ते में सोन ख़र्च कयो, चांदी ख़र्च कयो, पर उन खां वधीक अमल तव्हां अल्लाह जे रस्ते में जिहाद कयो, तव्हांजो दुश्मन जूं गर्दनूं तव्हां कटियो, उहो तव्हां जूं गर्दनूं कटे तव्हांखे शहीद कनि, पर अञा बि उहो अमल मथे आहे। अल्लाह जा रसूल कहिड़ो अमल आहे जंहिंसां न दुनिया जो सोन मुक़ाबलो करे अल्लाह जे रस्ते में ॾियनि, चांदी मुक़ाबलो करे अल्लाह जे रस्ते में ॾियनि, शहादत जहिड़ो अमल बि मुक़ाबलो न करे सघे। अल्लाह जे रसूल खां सहाबा पुछण लॻा, अल्लाह जा रसूल ॿुधायो, पाण फरमायऊं ज़िक्रुल्लाह, अल्लाह के याद कर। यानी ये सारा अमल तॾहिं क़बूल थींदा जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र हूंदो, अल्लाह जी रज़ा हूंदी, अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो। त ही उहा नेकी उहो अमल आहे अल्लाह के याद करण जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन कुछ अहिड़ा वज़ाइफ़ ॿुधाया, अहिड़ियूं दुआऊं सही हदीस में, बुखारी शरीफ में, मुस्लिम में, सही सनद सां कुतुबे अहादीस में जेका असांजे लाइ लाज़मी आहे असां उन्हनि दुआउनि खे यादि कयूं, उन्हनि अज़कारनि खे यादि कयूं। ऐं चंद दुआऊं थोरो ज़िक्र कयां। सब खां पहिरीं, छो त हर इंसान हिन वक़्तु मजबूर आहे, परेशान आहे, को बीमारी जी हालत में, को तकलीफ़ जी हालत में, को बुख जी हालत में, को बेरोज़गार जी हालत में, को बदअमनी जी हालत में, कंहिंजे मथां को ज़ालिम ज़ुल्म थो करे, को मज़लूम आहे, मिस्कीन आहे, उनजी कोई दाह ॿुधण वारो कोन्हे, उनजो कोई दुनिया जे अंदरि इंसाफ़ करण वारो न आहे, न उनजे लाइ का अदालत आहे, न उनजे लाइ को काज़ी आहे, न उनजे लाइ को इंसाफ़ आहे। उहो रोंदो रहे थो, परेशान थिए थो। का बि ज़रूरत कान्हे दुनिया जा काज़ी, दुनिया जूं अदालतूं बंदि थी वञनि, पर अल्लाह जे रसूल उहे दुआऊं, उहो अज़कार, उहो ज़िक्र बयान कयो आहे जंहिंजी मदद अल्लाह रब्बुल आलमीन कंदो। हर मुसीबत ख़त्म थींदी। आयतल कुर्सी, आयतल कुर्सी याद कयो, हर निमाज़ खां पोइ हिकु दफ़ो पढ़ो, सुबुह जो 3 दफ़ा पढ़ो, शाम जो 3 दफ़ा पढ़ो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो छा आयतल कुर्सी आहे। हदीस मुस्नद अहमद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत उबय बिन ख़ाब रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पुछो, आयतिन फी किताबिल्लाह आज़म, ऐ उबय बिन काब दे ख़बर त अल्लाह जे किताब में सब खां वॾे में वॾी आयत कहिड़ी आहे। सहाबी 2 दफ़ा जवाब न ॾिनो, अल्लाह ऐं उनजो रसूल तो ॼाणे। 3 दफ़ो अल्लाह जे रसूल पुछो त 3 दफ़ो चवण लॻो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयतल कुर्सी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ऐ अबू मुंज़र, अल्लाह ताला तोखे तुंहिंजो इल्म मुबारक करे ॾे। वल्लज़ी नफ़्सी बियदिही इन्न लहा लिसानौ वशफ़तैन तुक़द्दिसुल मलाइका इंद साक़िल अर्श। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम जिन फरमायो कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे त इहा आयतल कुर्सी आयत आहे पर इन जी हिकिड़ी ज़ुबान आहे ॿ चप आहिनि अल्लाह ताला बादशाह वल्लज़ी नफ़्सी बियदिही कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे त बेशक आयतल कुर्सी जे लाइ हिकिड़ी ज़ुबान आहे ॿ चप आहिनि ऐं हू अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह रब्बुल आलमीन जे अर्श अज़ीम जे हिकिड़े पाए खे चंबड़ी थी पवे ऐं अल्लाह ताला जी तक़दीस थी बयान करे अल्लाह ताला जो हम्द बयान थी करे अल्लाह जे रसूल फरमायो इन आयतल कुर्सी खे पढ़ो जेका आयतल कुर्सी ॻाल्हाए अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाए में वठी अल्लाह जो हम्द बयान करे ऐं तव्हांजे शाहिदी थी दे तव्हांजे लाइ बि आयतल कुर्सी गवाह हुआ शाहिद आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो हदीस सही बुखारी सही मुस्लिम वॾी हदीस आहे उन जा ही लफ़्ज़ अल्लाह जे रसूल फरमायो जेको शख़्स रात जो आयतल कुर्सी पढ़े थो अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां उन जे लाइ हिकिड़ो मुहाफ़िज़ मुक़रर हूंदो आहे सॼी रात उन ते पहरो ॾींदो आहे सुबुह जो तो पढ़े त अल्लाह ताला सुबुह ताईं उन जो मुहाफ़िज़ यानी सुबुह ऐं शाम ॾींहं ऐं रात जे लाइ अल्लाह ताला उन जे लाइ हिकिड़ो मुहाफ़िज़ थो रखे जेको उन जी हिफ़ाज़त करण वारो आहे अगरि जेकॾहिं असां इहो ज़िक्र कयूं आयतल कुर्सी सां मुहबत कयूं यकीनन असां अल्लाह ताला जे हिफ़ाज़त में अची वञूं था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो साहबी पूछे तो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब खां वधीक कहिड़ो इंसान सुठो आहे हदीस मुस्नद अहमद में जामे तिरमिज़ी में हजरत अब्दुल्लाह बिन बुसर रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है जा राबियुन इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ाल अय्युन नास खैरुन क़ाल तूबा लिमन ताल उमरुहु व हुसन अमलुहु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनका पुछण लगो आहे हिकिड़ो आराबी आयो आहे बहराड़ी जो आहे सवाल तो करे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब खां वधीक भलो इंसान केरा सारा इंसान आहिनि आदम जो औलाद आहे आदम आहिनि लेकिन भलो इन्हनि मां केरा पाण फरमायूं तूबा लिमन ताल उम्र मुबारक हुजे उन माण्हूअ जे लाइ जंहिंजी उम्र वॾी थी वञे पई पर उन जो अमल भी भलो आहे इंसानन में जंहिंजी उम्र वॾी आहे पाण फरमायो उहो भलो आहे जो उन उम्र सां गॾु उन जो अमल सुठो आहे वरी चवे थो या रसूल अल्लाह अय्युल अमाल अफज़ल अल्लाह जा रसूल भला अमलन में कहिड़ो अमल भलो आहे अमलन में इंसान अमल करे वो कहिड़ो अमल सुठो आहे पाण फरमाइनि था काल तुफारिक दुनिया व लिसानुक रतबु मिन ज़िक्रिल्लाह अल्लाह जे रसूल फरमायो तू जॾहिं दुनिया छॾी तू पुछी थो त अमल कहिड़ो भलो आहे पाण फरमायो जॾहिं तू दुनिया छॾी तुंहिंजे ज़ुबान ते अल्लाह जो ज़िक्र हुजे तुझे जुबान ते अल्लाह जो जिक्र हुजे अल्लाह जे जिक्र में तुझी जुबान तर हुजे जॾहिं जिंदगी जिक्र जी आदत हूंदी त मौत जे टाइम
ते खुद ब खुद अल्लाह ताला उन जे ज़ुबान ते ज़िक्र के जारी करे छॾींदो आहे। पर जंहिं ज़िंदगी में पंहिंजे रब खे यादि न कयो, अल्लाह जो ज़िक्र न कयो, उहो कुझु बि करे मौत जे टाइम ते उन जी ज़ुबान में केतिरा दफ़ा उनखे तूं पढ़ाईंदो रह कलमो, ज़िक्र कंदो रह उन जे अॻियां, पर ज़ुबान ते अल्फाज़ न ईंदा। छो? उन जी ज़ुबान खे ज़िंदगी में का आदत ई न हुई अल्लाह जे ज़िक्र जी, अल्लाह खे यादि करण जी। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर सब खां वधीक ख़राब इंसान केरु आहे? ही हदीस सुनन अबी दाऊद में। ही मजलिस कहिड़ी मजलिस आहे? क़ुरान और सुन्नत जी मजलिस आहे। पर हूअं बि असां कचहरी ॾांहुं वेहंदा आहियूं न, चौकनि में, चौराहनि में, बाज़ारुनि में, दुकाननि ते, होटलनि ते, हर जॻह ते ॿ माण्हू वेहंदा कचहरी कंदा, 4 माण्हू वेहंदा कचहरी कंदा। उन कचहरी में जॾहिं अल्लाह जो नालो न वरितऊं, भले आम कचहरी हुजे, ईअं कोन सम्झे त का मुल्लनि वारी कचहरी हुजे, को जलसो हुजे, निमाज़ हुजे, मस्जिद हुजे। असां हिते त बाज़ार में वेठा आहियूं, दुकान ते वेठा आहियूं। अल्लाह जे रसूल फरमायो किथे बि वेठा आहियो, 2-3 ॼणा कचहरी कयो पिया, अगरि तव्हांजे उन कचहरीअ में, उन गुफ्तगू में, उन ॻाल्हियुनि में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अल्लाह ताला जो ज़िक्र न आहे, त उहा जेॾी महिल तव्हां उतां उथंदव न, कचहरी करे हाणे उथो था, सभु को पंहिंजे घर जी तरफ़ हले थो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो उन्हनि जो मिसाल ईअं जीअं मुअल बदबूदार गॾह जे लाश ते वेठा। असां त कचहरी पे कई, असां त ॻाल्हियूं पे कयूं, उन जूं ग़ीबतूं पे कयूं, ग़ीबत न कईसूं पर पोइ बि दुनिया जूं ॻाल्हियूं कयूंसीं। इन सारी कचहरी ॻाल्हियुनि में का बि ॻाल्हि अल्लाह जी न हुई, रसूल जी न हुई। अल्लाह जे रसूल फरमायो यादि रखो जेॾी महिल उथंदव, ईअं सम्झो त हिकिड़ो माण्हू तॾो करे कंहिं मैयत जो, तव्हां त गॾह मोल जे तॾे ते वेठल हुयव, उन जी बदबू मां ढो करे हाणे उथी आयो। वकान अलैहिम हसरतन, तव्हांजी इहा कचहरी, तव्हांजो इहो वेहण त हसरत ऐं मल। ॾींहं जो दिलेर थी हलूं पिया, राति जो घबराइजो वञो। हज़रत जेका मूंखे बची जिब्राइल पढ़ाई आहे, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही दुआ यादि करीब न अची सघियो। अल्लाह जे रसूल फरमायो ऐं ख़ालिद तुंहिंजी बि इहा हालत आहे, सिख इहा दुआ पढ़ यादि कर। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ इहा दुआ सेखारी। उन खां पोइ को ख़ौफ़ ख़तम थी वियो, घबराहट ख़तम थी वई। अॼु घर घर असांजी शिकायत आहे, जिन्नात मख़लूक़ात शयातीन तंग था कनि। छा ही ज़िक्र न आहे, ही दुआऊं न आहिनि? असां इन दुआउनि खे पढ़ूं, इन्हनि खे यादि कयूं। हे उहे दुआऊं आहिनि जेके तमामु असांखे फ़ाइदो ॾियनि थियूं। हर घबराहट ऐं परेशानी खां कर्ज़ा, एतिरो कर्ज़ा जो अदा करे नथा सघूं, ऐं का उमेद बि कान्हे त को शख़्स मदद करे। छा इंसान मदद कंदो? 200 हुजनि, 1000 हुजनि, लख हुजनि, पर जेको माण्हू लखनि खां वधीक मक़रूज़ थी करोड़नि ताईं पहुची वञे, एतिरे क़दुरु कर्ज़ी बणिजी वञे, हिकु पहाड़ सोन जो जमा कर, हू किथां खां कर्ज़ अदा कंदो? मजबूर इंसान सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि आयो आहे। कंहिंजे दर ते आयो आहे? अली जे दर ते आयो आहे। उन वक़्तु सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु अमीरुल मोमिनीन आहिनि, खिलाफत में आहिनि। ही हदीस सिलसिले सहीह जे अंदर हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे हिकिड़ो शख़्स अची रोई दां थो ॾे, चवे थो अमीरुल मोमिनीन आऊं एतिरो त मक़रूज़ आहियां,
मकातिब जी जगह मकातिबत आए उन जी रकम अदा नथो करे सघां एतिरो त मकरूज़ आहियां एतिरो त कर्ज़ा जो कोई मदद करण वारो न आहे अमीरुल मोमिनीन तो वटि आयो आहियां मदद जे लाइ ज़िंद अली वटि मदद जे लाइ हिकिड़ो माण्हू आयो आहे छो त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला उन वक़्तु ख़लीफ़ा आहिनि वक़्त जा सम्झो बादशाह आहिनि हिकु वक़्त जा अमीर आहिनि लाज़मी रिआया आहे क़ौम आहे वेंदी पंहिंजे बादशाह वटि वज़ीर वटि मुशीर वटि जंहिंजी का ज़िम्मेदारी आहे उन वटि आयो आहे ऐं अली मुर्तज़ा मुंहिंजी मदद कर ही तव्हां वारी मदद जी तलब न ज़िंदा अमीरुल मोमिनीन वटि वियो आहे त पैसनि जी मदद कर पर हज़रत अली में एतिरी बि ताक़त कान्हे जो ज़िंदगी में उनखे रक़म ॾेई सघे जेके हज़रत अली के मुश्किल कुशा चई मदद तलब करण वारो गौर कजो अली जिंदा वेठो आहे माण्हू मजबूर रोई थो वञे हज़रत अली चवे थो मूं में त ताक़त कान्हे ऐं तोखे पैसा किथां ॾियां एतिरा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जो छा थो जवाब ॾे चवे थो तुंहिंजी रक़म त एतिरी आहे जो आऊं त नथो ॾेई सघां मूं में त उहा ताक़त कान्हे मूं वटि त को खज़ानो कोन्हे हिकिड़ो वक़्तु मुंहिंजो भेड़ो जो अली बि इन परेशानी में हो अली बि एतिरो मकरूज़ हो जो कर्ज़ नथो लहे अली अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि वियो हज़रत अली बि उनखे सम्झाई आऊं तोखे उन दर ते थो वठी हलां जेकॾहिं तुंहिंजो कर्ज़ पहाड़ जे बराबरि हूंदो उहो बि मिंटनि में लही वेंदो हज़रत अली बि ॾस ॾिए नई अली खे मुश्किल कुशा सम्झण वारा मदद जी तलब करण वारा अली उन शख़्स खे कंहिंजो थो दर ॿुधाए यादि रख अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो अल्लाह जे रसूल फरमायो अली तूं मजबूर आहीं आऊं तोखे हिकु अहिड़ो तो ज़िक्र ॿुधायां अहिड़ी दुआ थो ॿुधायां जंहिं पाण सां जेकॾहिं पहाड़ जेतिरो तुंहिंजो कर्ज़ हूंदो देर ई कान थींदी अल्लाह ताला उनखे अदा करे छॾींदो अल्लाह जा रसूल उहा कहिड़ी दुआ आहे पाण फरमायूं चओ अल्लाहुम्मा अक्फिनी बिहलालिका अन हरामिका वग़निनी बिफज़लिका अम्मन सिवाक ऐ मुंहिंजा अल्लाह हराम खां बचा हलाल जे लाइ मुंहिंजे लाइ तूं काफ़ी आहीं मूंखे हराम खां बचा एतिरो मजबूर न थियां एतिरो मकरूज़ थी वञा जो पछाड़ी हराम जी बि का तमीज़ न रहे सूद खे न छॾिया व्याज खे न छॾिया ॿोल ते पैसा वठंदो रहां सूद ऐं व्याज ते वठंदो रहां हराम खाईंदो रहां ऐं मुंहिंजा अल्लाह अल्लाहुम्मा फ़िनी बिहलालिका अन हरामिका तूं मूंखे हराम खां बचाए हलाल जे लाइ तूं काफ़ी थी वञ मुंहिंजा अल्लाह तोखां सवाइ कंहिंजो मोहताज न बना जो माण्हुनि जे अॻियां हथ टंगिया माण्हुनि खे मिनतूं कयां आज़ारी कयां रोंदो रहियां हुननि खां कर्ज़ घुरा मुंहिंजा अल्लाह तूं मदद कर कंहिंजो मोहताज न बना हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने फरमाए थो तूं बस उन अल्लाह जे अॻियां इहो ज़िक्र कर या दुआ पढ़ अगर पहाड़ जेतिरो न कर्ज़ तुंहिंजो हूंदो अल्लाह ताला उनखे हल कंदो इहो यकीन हुजे तवक्कुल हुजे भरोसो हुजे पोइ ॾिसजो त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने जी कीअं थो मदद करे अॼु असांजो उहो तवक्कुल न आहे उहो भरोसो न आहे उहो यकीन न आहे इन हवाले सां हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे हिकु नंढड़ो मासूम ॿारु हुनजो तवक्कुल भरोसो अल्लाह जी ज़ात में इमाम मोहम्मद बिन सीरीन रहमतुल्लाह अलैह वक़्त जो हिकु वॾो ताबई इमाम थी गुज़रियो आहे ख्वाबनि जो ताबीर अल्लाह ताला उनखे वॾो हिकु इल्मु अता कयो हो ताबीर रुया ख्वाबनि जो ताबीर हिकु वॾो किताब आहे इमाम मोहम्मद बिन सीरीन रहमतुल्लाह अलैह जो लिखियो अल्लाह ताला उनखे हिकु इल्मु ॾिनो उहो सहाबा किराम जो शागिर्द हो उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा जो बि शागिर्द हो केतिरनि सहाबनि खां हिन इल्मु हासिल कयो मोहम्मद बिन सीरीन रहमतुल्लाह अलैह हिकिड़े दफ़े
मस्जिद में वञे त हिकु नंढड़ो मासूम 10 साल 9 सालनि जी उम्र जो ॿार आहे, हू निमाज़ में मशगूल आहे, तमाम खुशू ऐं खुज़ू सां निमाज़ पियो पढ़े। इमाम मोहम्मद बिन सीरीन चवे तो दिल चयो जिन नंढड़े मासूम जे मथे ते हथ रखी उन सां तारुफ कयां, सुभान अल्लाह, अल्लाह ताला के याद करण वारो, अल्लाह जो जिक्र करण वारो, निमाज़ अदा करण वारो केतिरे क़दुरु खुशू ऐं खुज़ू जी हालत में अल्लाह जे अॻियां बीठो आहे। जेॾी महिल क़रीब थी मस्जिद में उन जे वेझो वयसि निमाज़ पढ़ी छॾी। मूं चयो पुट ॾे ख़बर केरु आई, किथां आयो आहीं, कंहिंजो पुटु आहीं? चवे थो त आऊं हिकु यतीम आहियां, मुंहिंजो वालिद नाहे, फौत थी चुको आहे। हिते छो आयो आहीं? कि निमाज़ पढ़ण आयो आहियां, अल्लाह खे यादि करण आयो आहियां, अल्लाह जो ज़िक्र करण आयो आहियां। इमाम मोहम्मद बिन सीरीन चयो त मुंहिंजी दिलि चयो आहे आऊं तोखे निपायां, आऊं तुंहिंजे ते या त शफ़क़त जो हथ रखां, छो त यतीम खे निपाइनि, यतीम जो ख़्यालु करणु अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾाढो प्यारो अमल हूंदो आहे। त उहो नंढड़ो ॿारु चवे थो त न, आऊं तोसां गॾु त हलां त सही, आहियां त मिसकीन, आहियां त ग़रीब, यतीम आहियां, पीउ बि न आहे ऐं न माल आहे न मिल्कियत आहे। दिलि त चवे थी त तोसां गॾु हलां, पर मुंहिंजा 4 शर्त आहिनि, अगरि क़बूल करीं, 4 शर्त मुंहिंजा क़बूल कंदे? चई ॿुधा नंढड़ो ॿारु, शर्त छा जा? चई जॾहिं बुख लॻंदी त तूं मूंखे खाराईंदे? चई हा बिल्कुलु, इन करे त तोखे वठी थो वञा, जेका शइ चवंदे जेतिरी मुंहिंजी ताक़त आहे तोखे खाधो खाराईंदुसि। चई जॾहिं मूंखे उञ लॻंदी त पाणी पीआरींदे? ॿियो शर्त? चई हा जेॾी महिल बि तोखे उञ लॻंदी त आऊं तो पाणी जो इंतज़ाम कंदुसि। चई टियों शर्त इहो आहे जॾहिं आऊं बीमार थींदुसि त मूंखे शिफ़ा ॾींदे? चई त आऊं त शिफ़ा त न ॾेई सघंदुसि, पर कोशिशि आऊं कंदुसि, इलाज तुंहिंजो आऊं कंदुसि, हकीमनि वटि आऊं तोखे वठी हलंदुसि, जेको मुंहिंजो वसा त तुंहिंजो इलाज कंदुसि। चई भला ठीकु आहे त ठीकु आहे। चई थो त मुंहिंजो वस न आहे शिफ़ा ॾियणु, पर जेॾी महिल आऊं मरी वञा त मूंखे ज़िंदह कंदे? चई अल्लाहु अकबर, मूं में त इहा ताक़त कान्हे त आऊं तोखे ज़िंदह करे सघां। तूं मरंदे त ज़िंदह करण वारो त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं ज़िंदह कंदो। चवे थो वञ पंहिंजो रस्तो वठ, मूंखे छॾ, मूंखे त यकीन उन जी ज़ात ते आहे। वल्लज़ी ख़लक़नी फहुव यहदीन वल्लज़ी हुव युतइमनी व यस्क़ीन व इज़ा मरिज़्तु फहुव यशफ़ीन वल्लज़ी युमीतुनी सुम्मा युहयीन। उहो मुंहिंजो अल्लाह जंहिं मूंखे पैदा कयो आहे, उहो मुंहिंजो अल्लाह जंहिं मूंखे हिन दुनिया जो रस्तो ॾेखारियो आहे, उहो मुंहिंजो अल्लाह जॾहिं मूंखे बुख लॻे थी उहो ई खाराए थो, उञ लॻे थी उहो ई पीआरे थो, बीमार थो थियां उहो ई शफ़ा थो ॾे, जेॾी महिल मरंदुसि त मूंखे उहो ई ज़िंदह कंदो। मूंखे दुनिया वारनि जे कफ़ालत जी का परवाह कान्हे का। इमाम मोहम्मद बिन सीरीन रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो सॼी ज़िंदगी कुरान व सुन्नत पढ़ियोसीं, ॾिठोसीं, अमल बि कयोसीं, लेकिन उन ॾींहुं हिन मासूम जी ज़ुबान मूंखे तवक्कुल जो सबक़ सेखारियो। अल्लाह जी ज़ात में तवक्कुल ऐं भरोसे जो सबक़ मूंखे उतां खां मिलियो। अल्लाह रब्बुल आलमीन जी उहा ज़ात जेको अल्लाह खे यादि करण वारो आहे, अल्लाह जो ज़िक्र करण वारो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन बाने जी मदद थो करे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कसरत सां ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ंदा कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था ही अल्लाह जो ज़िक्र ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, फरमायो ही कंज़ मिन कुनूज़िल जन्नह, अल्लाह ताला जे अर्श अज़ीम वटा एक हदीस में ॿियो पाण फरमायो जन्नत जे खज़ाननि मां ही खज़ानो आयल अथव ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। पाण फरमायो जेको शख़्स इन खे पढ़ंदो, इन जो ज़िक्र कंदो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इमाम बहकी दावातुल कबीर जे अंदर
इन हदीस के ज़िक्र कयो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो जेको शख्स इन ज़िक्र के कसरत सां पढ़ंदो अल्लाह ताला इन में 99 बीमारियुनि जो इलाज रखियो आहे। 99 बीमारियुनि जो इलाज। हिकु इंसान में केतिरियूं बीमारियूं हूंदियूं? हिकिड़ी, ॿ, टे, चार, पंज, छह, 10 जे अंदरि ख़त्म थींदी। ग़म वारी बीमारी घटि आहे, तव्हां छा था सम्झो? सॼियूं बीमारियूं उहा त हिकु अजीब क़िस्म जी बीमारी आहे। मतिलबु अल्लाह जे रसूल फरमायो या बि घटि, इन खां अगरि वधीक बीमारियूं अथव यादि रखो त ही तव्हांजो इलाज हिन में ला हौल इल्ला बिल्लाह। ही उहे अल्फाज़ आहिनि। उन खां बाद में तमाम वधीक अज़कार आहिनि। बहरहाल ही उनवान अहिड़ो आहे, रातियूं त छा ज़िंदगी खुटी वेंदी, लेकिन ही मौज़ू ही उनवान ज़िक्रुल्लाह जो घुटण वारो न आहे। इन करे अल्हम्दुलिल्लाह असांजा मेहमान उलमाए किराम इंशाअल्लाह पहुची चुका आहिनि, जंहिंजे करे हाणे आऊं ज़्यादा टाइम नथो वठां। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह सुब्हानहू व तआला मूंखे तव्हांखे कुरान व सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेको कुझु मूं ॿुधायो अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि